वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद है दोस्तों तव्हां बिल्कुलु खैरियत सां हूंदो। मुंहिंजी नई वीडियो में तव्हां सभिनी खे भली कार। दोस्तों तव्हां मुंहिंजो फर्स्ट पार्ट सच ईमानदारी ॾिठो हुयो ऐं अॼु जेको सेकेंड पार्ट आहे सच ऐं ईमानदारी। पंहिंजे ॿारनि खे सच ऐं ईमानदारी सेखारण जे लाइ ऐं जेको सेकेंड पार्ट जेको यूट्यूब ते अपलोड करे छॾियो आहे ऐं जेके दोस्त ॾिसो पिया त महिरबानी सां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे बि प्रमोट करियो ऐं तव्हांजी महिरबानी जेके जिन बि दोस्तनि जेको यूट्यूब चैनल खे ऐं जेको मुंहिंजी वीडियोज़ ते जेके बि कमेंट्स ॾियनि पिया उन्हनि जी बि वॾी वॾी महिरबानी, जज़ाकल्ला, थैंक यू। ऐं पंहिंजे मौज़ू खे हक़ीक़ी ईमानदारी ऐं हठ धर्मी में फ़र्क़ु आहे। ईमानदारी खे दिलि सां क़बूलण ऐं उन ते अमल करण सां इंसान जे अंदर में ख़ुदि एतमादी पैदा थिए थी। ही हिकु मिस्बत जज़्बो आहे। असांखे पंहिंजे ॿारनि खे उहा ताक़त ॾियण लाइ हर मुमकिन कोशिश करणु घुरिजे। ॿियनि माण्हुनि सां ईमानदारी, इदारनि सां, समाज सां ऐं पंहिंजो पाण सां ईमानदारी ही हिकु अहिड़ी अंदरूनी क़ुवत ऐं एतमाद आहे जेको सचाई, भरवसे जोगो ऐं बाकिरदार हुजण सां हासिल थिए थो। ॿारनि खे ईमानदारी सेखारणु उन लिहाज़ खां ॾाढो ॾुखियो कमु आहे जो उहे हर रोज़ पंहिंजे भरपासे जी दुनिया में बेईमानी जे मुज़ाहिरनि जी मिसाली ज़िंदगी खे ॾिसनि था। तंहिं हूंदे बि तव्हांजो ज़ाती मिसाल ऐं पंहिंजी ॿारनि जी तर्ज़ अमल ते मुस्तक़िल रद्द अमल ज़ाहिर करणु तव्हांजे ॿारनि ते भरपूर नमूने असरअंदाज़ थी सघे थो। नंबर वन आहे तव्हां पाण ॿारनि सां मुकमल ईमानदारी सां पेश अचो। उन सां हुननि खे उहा ख़बर पवंदी त असूल केतिरे क़दुरु अमल जोगा आहिनि ऐं हू उन ॾस में तव्हां वारे मुस्तक़बिल मिज़ाजी इख़्तियार करणु लॻंदा। नंबर ॿ, तव्हां संदन सवालनि जा दुरुस्त ऐं सचा जवाब ॾियो। सवाल हद खां वधी वञनि त खेनि ईमानदारी ऐं सवलनि लफ़्ज़नि में ॿुधायो त तव्हां संदन उन्हनि सवालनि जो जवाबु छो नथा ॾेई सघो। नंबर टे, उन्हनि जे अॻियां फ़ोन ते नंढा वॾा कूड़ न ॻाल्हायो। नंबर चार, ॿारनि खे मजबूर न कयो त उहे अव्हां लाइ कूड़ ॻाल्हाइनि। जहिड़ो की बाबा घर कोन्हे जॾहिं त तव्हां घर में ई हुजो। ॿारनि जे अॻियां अजायो वधाए ऐं एक्स्ट्रा ॻाल्हियूं न कयो। नंबर पंज, उहे शयूं करण जूं कूड़ियूं धमकियूं न ॾियो जेके करण जूं अव्हां को बि इरादो न रखंदा हुजो। हिन तरीक़े सां ॿारनि खे सचाई इख़्तियार करण जो ॿियो मौक़ो तुर्त ई हथ अची वञे। पंहिंजे ॿारनि खे कूड़ ॻाल्हाईंदे पकड़ण जी जुस्तजू में न रहो। उन्हनि बदिरां उन्हनि खे सच ॻाल्हाईंदे पकड़ियो ऐं उन लाइ संदन वाखाण करियो। जेकॾहिं हू का अहिड़ी ॻाल्हि चवनि या चवणु शुरू कनि जेका तव्हांजे ख़्याल में सच न हुजे त संदन ॻाल्हि कटियो ऐं खेनि चओ त पुट हिकु मिंट लाइ गौर करियो। यादि रखो त सच ॻाल्हाइणु तमामु ज़रूरी आहे। पोइ खेनि ॿीहर ॻाल्हाइणु शुरू करणु ॾियो। नतीजनि खां आगाह करियो। पंहिंजे ॿारनि खे ईमानदारी ऐं बेईमानी जे करे पेश ईंदड़ हालात ऐं नतीजनि खां आगाह करियो। अहिड़ी सूरत हाल में ऐं वाक़िअनि खे हक़ीक़ी ज़िंदगी में तोड़े टीवी वग़ैरह ते ॻोल्हियो जिन में माण्हुनि खे जेको किरदारु जेको पंहिंजो ॾेखारींदा हुजनि। मिसाल बेईमानी जे लिहाज़ खां उहो बेईमानी वारो किरदारु उन्हनि खे ॾेखारियो ऐं पोइ उन अमलनि सां उन्हनि खे यादि ॾियारियो त पोइ हीउ ॾिसो हीउ ईमानदार आहे ऐं हीउ बेईमान हुयो। त उनखे उन किरदारनि मां इहा ख़बर पवंदी, उन जे नतीजनि जी ख़बर पवंदी त बेईमान माण्हू जो छा नतीजो हूंदो आहे ऐं जेको ईमानदार माण्हू जो जेको कहिड़ो नतीजो आहे ऐं उनखे कहिड़ो नुक़सानु रसंदो। तंहिंखां ॿारनि खे वाक़ुफ़ु करियो ऐं गॾोगॾु खेनि बेईमानी जे अंजाम जो पिणु
ॿुधायो। अहिड़ी रीति ईमानदारी जे वाक़िअनि ऐं अमली मिसालनि जी पिणु तलाश करियो ऐं उन्हनि जे मुस्बत पहलुअनि ऐं नतीजनि ख़ासि तौर ते उन्हनि मां मिलंदड़ अंदरूनी सुकून, एतमाद, एहतराम ऐं इज़त खां ॿारनि खे आगाह करियो। अहिड़ा जज़्बा न फ़क़ति वॾनि पर ॿारनि लाइ पिणु ॾाढा मुल्हाइता ऐं अहम हूंदा आहिनि। ऐं इंशाअल्लाह इन मौज़ूअ ते वधीक जेको तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे जेको सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे प्रेस करियो ऐं गॾो जेको लाइक कमेंट्स करियो ऐं दोस्तनि ताईं शेयर करियो। ऐं इंशाअल्लाह वधीक वीडियो ॾिसण जे लाइ तव्हां जेको बेल आइकन खे जेको ज़रूरु प्रेस करियो, जीअं माना मुंहिंजो वधीक वीडियो जेको आहिनि तव्हां तां पहुची सघनि ऐं जीअं तव्हां पंहिंजे ॿारनि जी तरबियत करे सघो। ऐं इंशाअल्लाह ॿियनि मौज़ूअनि ते बि जेको जल्द सां जल्द जेको तव्हां सां शामिलु थींदसि। हींअर मूंखे जेको इजाज़त ॾींदा आहिनि, इंशाअल्लाह वरी ॿी वीडियो सां गॾु तव्हां सां ज़रूरु शामिलु थींदसि। अल्लाह हाफ़िज़, दुआनि में यादि कजो। अस्सलामु अलैकुम।